मोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िला नौशर फ़िरोज़ जी अहम गॾिजाणी इंसाफ हाउस में थी गुज़री, जंहिंजी सदारत ज़िलई सदर सरदार मोहम्मद रमज़ान लुंडो ऐं जनरल सेक्रेटरी एडवोकेट आमिर बिरोही कई, जंहिंमें ख़ुसूसी तौर ते सिंध जे जॉइंट सेक्रेटरी सरदार इरशाद सांड, डिवीज़नल नायब सदर दोस्त अली खोसो ऐं डिवीज़नल डिप्टी जनरल सेक्रेटरी रिज़वान खानज़ादा शिरकत कई। उन खां अलावा ज़िलई काबीना मां सीनियर नायब सदर मां इम्तियाज़ अली राजपुर, इमरान खान राजपूत, नायब सदर मां अमानुल्लाह गांगरो, सैयद आसिफ अली शाह, बशीर मेमन, कुर्बान खोसो, एडिशनल जनरल सेक्रेटरी हबीब मज़ाहिर मरी, डिप्टी जनरल सेक्रेटरी मां अफजल अली मंगी, राहिब मंगी अयाज़, मलक अब्दुरऊफ़ सूमरो, सैफुल मलूक भट्टी ऐं उन खां अलावा इंसाफ लायर्स फोरम जे ज़िलई जनरल सेक्रेटरी साजिद अली बोयो, मिनाटी विंग जे डिवीज़नल सदर प्रेम कुमार ठाकुर, लायर्स फोरम जे उहिदेदार ग़ुलाम मुस्तफ़ा चौहान समेत वॾे तइदाद में साबिक़ा उहिदेदारनि ऐं वर्करनि शिरकत कई।